रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां अवां जो मेज़बान सर्वेज ओढो अवां खे भली कार चवां थो। सामीन अॼु असां सां लाइन ते मौजूद आहिनि जीअं सिंध महाज जा अॻवान ऐं महबूब लीडर साईं रियाज़ चांडो साहब। रियाज़ साईं वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे वक़्तु ॾियण जे लाइ। महिरबानी सर्वेज महिरबानी। रियाज़ साईं अॼु तव्हांजो हिकिड़ो धरणो जेको सिंध पंजाब दंग ते लॻो आहे, असांजी रिपोर्ट मूजिबि ठीकु ठाक माण्हुनि तव्हांखे ज्वाइन कयो आहे ऐं असांजे सामाईन खे ॿुधायो त अॼु ही धरणो छो लॻो आहे, अॼु धरणे जी छा पोज़ीशन हुई ऐं तव्हां धरणे लॻाइण खां पोइ कहिड़ी डिमांड कई? मुल्क जी चीफ जस्टिस जॾहिं कानून जी लताड़ करे ऐलान कयो हो त दैमन जी मुखालिफ़ कंदड़नि खे आर्टिकल 6 जे ज़रिए गद्दारी जो ट्रायल हलाए उन्हनि खे ख़तम कंदासीं, तॾहिं असांजी क़यादत बदीन में मां एज़ चेयरमैन जी महाज प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो हो त असां आर्टिकल 6 तुंहिंजे खे लागू करण लाइ ऐं तोखे चऊं था त असांजे मथां लागू कयो। सिंध जा माण्हू हर डैम हर कैनाल ऐं सिंधू दरिया ते तव्हांजे गैर कानूनी कब्जे जे ख़िलाफ़ पुरअमन जदोजहद खे पंहिंजो बुनियादी सम्झनि था। तंहिंजे करे असां उन ॾींहं खां वठी ऐलान करे सिंध जी सियासी धुरियुनि में वियासीं। जेके बि सियासी धुरियूं ऐं सिंध असेंबली में वेठल सान्यावंद के MPAs आहिनि उन्हनि जे दरनि ते लंघिजी वियासीं त डैम जो जेको ऐलान आहे इहो असांजे लाइ तबाही आहे। तंहिं करे तव्हां उन तबाहीअ जा सभु शिकार आहियो त 71 साल ताईं पाकिस्तान में पाणीअ जा जेके मुआइदा थिया आहिनि उनमें सिंध खे तबाही मिली आहे, तरक़ी न मिली आहे, असांजो पाणी खुटो आहे। पोइ असांजी 26 सेप्टेम्बर ते कॉन्फ्रेंस तारीख़ जो इजलास बि थियो, पर असां ही ऐलान 22 ॾींहं पहिरियों कयोसीं त असां 7 तारीख़ ते सिंध पंजाब वेंदड़ जेको रस्तो आहे असांजो पहिरियों ज़िलो शुरू थियो ते घोटकी उते पुरअमन धरणो हणंदासीं। सिंध असेंबली में बि हुनजो आवाज़ उथियो, कॉन्फ्रेंस हैदर मंज़िल ते इजलास कयो, उते मुंहिंजी गुज़ारिश हुई त हिन इत्तेहाद खे 2 नुक़्तनि ते गैर मुल्किन जी नाकाली ऐं पाणीअ जे मामले ते करे हलायो। उन्हनि ॾींहंनि में अञा उहो मसइलो हले पियो त प्राइम मिनिस्टर हिकिड़ो ॿियो गैर कानूनी ऐलान कयो। उहो वज़ीर आज़म जेको चए थो तब्दीली खपे ऐं सिंध सां नाहक आहे, उन सिंध ते ॿियो हिकिड़ो बम जो हिरोशिमा नागासाकी ते बम वसिया अहिड़ो ई बम हईं त भई गैर मुल्कनि खे सिंध जो शहरी कंदासीं ऐं सभु कानून जा लीका लताड़े हुन असांखे अक़लियत में तब्दील करण जो फ़ैसिलो कयो। तंहिंजे करे 2 हिननि एजेंडाउनि ते असां कॉन्फ्रेंस जो इत्तेहाद बि कराए वियासीं ऐं अवामी तहरीक जेको सॾु ॾिनो प्रेस क्लबनि जे आॾो बुख हड़ताल जो उनखे बि पंहिंजी गजल जदोजहद जो हिसो कयोसीं। जीअं महाज जो अॼु जो सॾु असां बुनियादी जेको एहतजाज कयोसीं उनजो मुख्य मसइलो इहो आहे त पाणी मुल्क जे अंदरि उनजी का खोट कोन्हे। क्लाइमेट चेंज त हिकिड़ो प्रॉब्लम वर्ल्ड वाइड आहे, पर जेको पाणी सिस्टम में मौजूद आहे उहो ॾींहों ॾींहुं पंजाब गैर कानूनी तौर ते पाण खणे थो ऐं हुनजो तबाहकुन असर हीअ थिया आहिनि त 3 लख एकड़ ज़मीन समुंड खाई वियो आहे। रोज़ानी 80 एकड़ ज़मीन ख़राब पियो करे समुंड। उहे ॻोठ उहे यूनियन काउंसिल जेके सिंध जे नक्शे ते मौजूद हुयूं उहे 71 सालनि में असांजा शहर गर्क थी विया आहिनि। मैंग्रोव जो जेको फॉरेस्ट आहे बेलो सो तबाह थियो आहे, लॾ पलाण थी आहे, डेल्टा दुनिया जी ख़ूबसूरत डेल्टा तबाह पई थिए। हींअर त इहो सॼी सिंध जो जेको एरिगेट इलाइक़ो आहे उहो तर थी वियो आहे, छो त गुड्डू बराज ते वाराबंदी आहे, जेको पहिरियों बराज आहे सखर बराज ते वाराबंदी आहे, कोठड़ी बराज ते वाराबंदी आहे। तव्हां मुआइदे मुताबिक़ सिंध जो पाणी हेठि कोठड़ी डाउन स्ट्रीम खां नथा छॾियो। सभिनी आतनामनि जी पंजाब ख़िलाफ़ वर्जी करे थो
ऐं सिंध जी हीअ त जिनोसाइड आहे असांजी नेशन जी त असांजूं औरतूं जे सीने में छातीअ में माउ खे खनियो कोन्हे जो मासूम ॿार खे ग़िज़ा ॾेई सघे उते ॿार मरनि था। इहा हालत कोटकी जी आहे, इहा हालत कश्मीर जी आहे, इहा हालत जेकबा जी आहे, कंबर जी आहे, दादू जी आहे, ज्ञानेश्वरी जी आहे, उमरकोट जी आहे, बदीन जी आहे, सिजावली आहे, कहिड़नि ज़िलनि जा नाला खणनि, सते जी आहे, कराची जे ॿाहिराड़नि जी आहे। जेके मकानी सिंधी आहिनि पाणीअ जी तव्हां जेका असां तरादू खोट कई आहे, तंहिं करे पंजाब ॿ जेके देश मौजूद आहिनि उन्हनि मां पाणी न पियो ॾे। पंजाब चश्मा जल लाइन केनाल मां 205 जो उहो ठा जी ख़िलाफ़ वर्जी करे 12 महीना वाहे पियो। थल केनाल गैर कानूनी अथसि, हर मनसूबो गैर कानूनी अथसि जंहिंमें सिंध जी मुआशी पंजाब नाकाबंदी करे थो त असांजी नेशन ख़तम थी वञे। हिननि जी पंहिंजी सुप्रीम कोर्ट जी ठहियल आहे वाटर कमीशन। जस्टिस अमीर मुसलमानी चए थो त सिंध जा हुनजी रिपोर्ट आहे 90% गोदी शहरी जेके आहिनि उहे आर्सेनिक ज़हर मिलियो पाणी था सेंखे जो पीअनि त पोइ असांजे मुल्क में सुख पियो आहे। तंहिं करे अॼु जो मुतालबो हो, असां सुबुह 10 वॻे खां रैली शुरू कईसीं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां उहे रैलियूं असांजूं पहुचियूं बबरलो वटि, बबरलो रोहिड़ी बाईपास खां मुसलसल नेशनल हाईवे ते बंदि कयो आहे दैरकीअ ताईं, दैरकी बाईपास ऐं उबावड़े जो जेको आख़िरी असांजो तालको आहे उते असां धरणो हयोसीं त असांखे दरिया ते पंहिंजो तारीख़ी हक़ जेको आहे उन मुताबिक़ पाणी जो समुंड में पाणी जेको वञे थो ज़ाया नाहे, तव्हांजी हत्या न थी आहे। वैसे हिते सवाल इहो पैदा थिए थो त इन समूरी छिड़कंदड़ सूरत हाल में पीपल्स पार्टी किथे आहे जेकी सिंध में हुकूमत करे पई, सिंध जे माण्हुनि खां वोट वठी अचे पई, उनजो किरदारु इन सॼे मामले ते छा आहे? ॾिसो न, हीअ टाइमिंग ॾाढी इम्पोर्टेंट आहे जेका मर्कज़ी सरकार पाकिस्तान जी कई आहे त पीपल्स पार्टी करप्शन में वरतल आहे ऐं उहे ॾोहारी पंहिंजो पाण खे बचाइण में पूरा आहिनि, उहे सिंध जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ नथा कनि। ॿियो इशू गैर मुल्किन जो आहे, भई गैर मुल्की जे 40 लख लीगलाइज़ था थियनि ऐं 25 MP जो सीटूं ॿियूं थियूं थियनि, हिन जो मतिलबु सिंध असेंबली में असां हक़ में विञाए वेंदासीं, हक़ीक़त में तब्दील कंदासीं, तब्दील उन्हनि खे ॻणती कोन्हे। पीपल्स पार्टी करप्ट ऐं चोरनि जो टोलो आहे जेका अण ऐलानिया इत्तेहादिया PTI जी प्रेसिडेंशियल जो इलेक्शन में, प्राइम मिनिस्टर जी चूंड में अण ऐलानिया तौर ते ॿिन्ही जमायतुनि जो इत्तफ़ाक़ आहे त सिंध तबाह कयूं ऐं पीपल्स पार्टी ख़ामोश आहे। असां पीपल्स पार्टी खे PTI ऐं पाकिस्तान जे मर्कज़ी हुक्मराननि जहिड़ो गुनहगार था सम्झूं ऐं हूअ शौरी तौर ते बदयानती थी करे सिंध जे माण्हुनि जी मैंडेट जी तौहीन कंदी आई आहे ऐं ज़ाहिर आहे त जेके माण्हू रात जे अंधेरे में कूड़नि ऐं जाली मैंडेट जे ज़रिए मौजूदा मैंडेट आसिफ ज़रदारी जो जाली आहे, मौजूदा मैंडेट PTI जो जाली आहे, उहे जाली जेके आहिनि ॿ हिकिड़ा ख़तरनाक ऐलान खणी आया आहिनि डैमुनि जो ऐं असांजी हक़ीक़त में तब्दील करण जो। असां था चऊं त तव्हांखे 18वीं तरमीम ज़रिए चओ था त इख्तियार आहे त पोइ IG सिंध खे हुकुम ॾियो, पुलिस पंहिंजी ऑपरेट कयो, चओ था रेंजर सिंध हुकूमत जे मातहत आहे त पोइ गैर मुल्किन खे पनाह गुज़ीन कैंपनि में विहारियो। पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि खां जेका इंटर पाकिस्तान आहे न पनाह माइग्रेशन, उहे जेके माण्हू आया आहिनि उन्हनि खे वर्क परमिट ॾियो, उन्हनि जा डोमिसाइल ऐं PRC न ठाहियो। कंहिं रोकियो आहे पीपल्स पार्टी जे कानून साज़ी को? तंहिं करे मौजूदा हुकूमत बिलावल ज़रदारी जी जेका हुकूमत हिते बीठी आहे या इमरान जी हुकूमत बीठी आहे, उहा तब्दीली ऐं जमहूरियत जे नाले में सिंध लाइ तबाही जो पैगाम खणी आई आहे। असां पुरमन एहतजाज था कयूं सिंध जे माण्हुनि खे, छो त मां जीअं चयो त टाइमिंग इम्पोर्टेंट आहे त ही करप्शन नेशनलिस्टनि खे मारियो अथऊं, खौफ़ जहिड़ो माहौल मीडिया कंट्रोलेटेड आहे, डेमोक्रेसी कंट्रोलेटेड आहे, जुडिशरी कंट्रोलेटेड आहे। तंहिं करे हू सम्झनि था त सियासत ते असां मुकमल कंट्रोल वरितो आहे ऐं हिन जे करे असां डैम ठाहे ॾींदासीं ऐं सिंध जे माण्हुनि खे हक़ीक़त में तब्दील कंदासीं। इन घड़ी जे लाइ तादाद ख़तरा आहे।
असांजी इज़हार जी आज़ादीअ ते बंदिश आहे, पर असां पंहिंजे माण्हुनि खे चयोसीं त सवाइ पुरमन जदोजहद जे तव्हांजी ॿाहिरि निकिरी अचण जे ॿियो कुझु न थींदो। मां शुक्रगुज़ार आहियां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तवसुल सां सिंध वासियुनि जो, डिस्ट्रिक्ट गोदकी जो, क़ौमी कारकुननि जो, जेके अॼु सॼो हिन मैदान निकिरणो उस ते नियाणियूं, मासूम ॿार, बुज़ुर्ग, मासूम नियाणियूं ऐं बुज़ुर्ग ऐं मुंहिंजूं माण्हू भेणूं आयूं आहिनि, कारकुन पंहिंजूं फैमिलीज़ वठी आया आहिनि त असां ते आर्टिकल 6 लागू कयो ऐं कारकुननि स्लोगन हयो आहे त सिंध असांजी माउ आहे, धारिया सिंध छॾे वञो। हीअ असांजो तारीख़ी वतन आहे। असांखे बंगालियुनि जे बदहाली, अफ़गाननि जे बदहाली, बर्मनि जे बदहाली, गॾपनाह ऐं जंगी हालतुनि ते बहसियत इंसान असांखे हुनजे लाइ तकलीफ़ आहे, पर हीउ वतन मुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो तारीख़ी वतन आहे। लिहाज़ा जॾहिं मुंहिंजो तारीख़ी वतन आहे त पोइ मुंहिंजे वतन ते ही कब्ज़ो ऐं विलार छाजी आहे। पोइ मुंहिंजे पासे मूंखे बुख में छो मुंतकिल था थियो त भई असां पाकिस्तान में वसीलनि सां मालामाल हूं, असां दरिया, तेल, तवानाई जे सोर्सिस, समुंड, माली वसीलनि सां मालामाल हूं। मुंहिंजे मुल्क जा माण्हू बवेला मानी नथा खाई सघनि। ही कहिड़ो वफ़ाक़ आहे, कहिड़ी फेडरेशन आहे, कहिड़ी रियासत आहे जंहिंमें गुरबत, पाकिस्तान में गुरबत जी लकी लॻा सॼा माण्हू हिकु ज़िंदगी गुज़ारनि पिया। असांजे बुनियादी वजूद जी जदोजहद आहे उहा पीपुल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ जेका इहे एजेंडा खणी आया आहिनि, अण एलानिया, टिनि तुरनि जो अण एलानिया इत्तेहाद आहे। आसिफ ज़रदारी ऐं इमरान जो अण एलानिया इत्तेहाद ऐं MQM जो बाज़ाब्ता इत्तेहाद आहे जो तव्हां ॾिसो था त उन्हनि टिनि तुरनि जे गॾियल इत्तेहाद जी एजेंडा आहे त सिंध खे तबाह कयूं, असांखे इहो मंज़ूर न आहे। वैसे हिते सवाल हिकिड़ो पैदा थिए थो त जीअं डिस्प्लेसमेंट थिए थी, भाषा जे माण्हुनि खे अरबे रुपया ॾेई लॾायो वियो आहे, ईअं ई समुंड काहींदो अचे पियो सिंध जे मारूड़नि जे ॻोठनि जे मथां। जीअं तव्हां ॿुधायो त लखें एकड़ ज़मीन ते समुंड चढ़ी आयो आहे। जेके हितां जा मक़ामी माण्हू हुआ जेके दरबदर थिया आहिनि, इन्हनि जे लाइ को मुआवज़ो तव्हां नथा सम्झो त हुजणु घुरिजे जेको वफ़ाक़ ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि खे ॾे, उन्हनि खे सेटल कराए? इन ते अॼु ताईं का ॻाल्हि काथां बि न थी सघी आहे। इन ते तव्हां छा चवंदव? ॻाल्हि इहा आहे त इत्तफ़ाक़ थो कयां हिन ॻाल्हि में वज़न सां। हिनमहिल जेका समुंड तबाही कई आहे या थर में जेका लद बनाइण थी आहे, जेका काठे ऐं कोहिस्तान में लद बनाइण आहे, जेका एरिडिएट एरिया में लद बनाइण थी आहे, असांजे लाइ त ॾिसो न कंहिं क़िस्म जा हिन मुल्क में राइट्स न आहिनि। भई अफ़गान विज़िट ते वञे थो वज़ीर ख़ारजा इमरान ख़ान 40 लख टन कणिक उन्हनि खे ॾे थो, पर थरनि जे लाइ कुझु न आहे। या जेका लद बनाइण थी आहे उनजी रीएप्लीकेशन जे लाइ मर्कज़ी सरकार को कदम थल में ऐं बिस्ता जी तबाही में टिनि ज़िलनि सिंधी ऐं बदीन में जेका तबाही आहे, बिजावल में जेका तबाही आहे, उनजे लाइ कुझु न आहे। छो त पाकिस्तान जे अंदरि जेके बुनियादी हक़ आहिनि सिंधियुनि जा उहे ख़तम थियल आहिनि। उन ते ॻाल्हायूं था, चवनि था आप गद्दार हैं, भाई हम गद्दार हैं तो हम अगर वफादार नहीं तो तुम भी दिलदार नहीं। असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयूं था त गद्दार हूं ऐं आर्टिकल 6 असांजे मथां लागू था कयो त जज़ाकल्ला असां हाज़ुर आहियूं। पर दहशतगर्दी कानून ऐं आइन ऐं मुल्क जे नाले में तव्हांखे लाकानूनियत मरण ऐं पंहिंजे मथां दहशतगर्दी मरण तव्हांखे न ॾींदासीं, असांजी जेनोसाइड कयो असां। वैसे हिते हिकिड़ो सवाल आहे, जेके तव्हांखे सिंधियुनि खे गद्दार चवनि था, उन्हनि 45 में हिकिड़ो पाणी जो मुआहिदो कयो, वरी सिंध तास मुआहिदो थियो, वरी 91 में वाहिदो थियो। मुआहिदनि मथां मुआहिदा थिया आहिनि, पर अॼु ताईं कोई मुआहिदे ते इम्प्लीमेंट न थी सघियो आहे। पोइ इहा उन्हनि गद्दार चवण वारनि जी बदनीयती चइजे या मुनाफ़िकी चइजे? ॻाल्हि इहा आहे त अंग्रेज़ बि जॾहिं असां ते क़ाबिज़ हुआ त चवंदा सिंधी अण सुधरियल आहिनि, यूनानी असां ते क़ाबिज़ हुआ चवंदा सिंधी अण सुधरियल आहिनि, अरब, तुर्खान, ईरानी ऐं अॼु हिन मुल्क जा हाकिम चवंदा त असीं अण सुधरियल आहियूं। असां सुधरियल ऐं मुहज़ब माण्हू आहियूं। असां मुआहिदनि जी पासदारी था कयूं। पंजाब सभिनी मुआहिदनि जी ख़िलाफ़ वर्जी कई आहे। तंहिं आर्टिकल 6
पंजाब जो न तर्स पर सोच ते लागू थियणु खपे, उन्हनि किरदारनि ते लागू करणु खपे जिन 45 खां वठी 91 जे अकॉर्ड ताईं मुआहिदनि जी बंद कई गई आहे। 28 सालनि खां वठी 91 जे मुआहिदे खे 28 साल थिया आहिनि। उन मुताबिक़ कुझु डाउन स्ट्रीम खां पाणी नथो मिले वञे ऐं असांजी ज़मीनुनि ऐं असांजे इरिगेट एरिया खे पाणी नथो मिले, तंहिं करे उन्हनि जे लाइ हिननि खे का बि तकलीफ़ न आहे ऐं उन्हनि जे लाइ केरु ॻाल्हाए ऐं ही केरु चए शींहं तुंहिंजे वात में डप। पार्लियामेंट में वेठल पीपल्स पार्टी जा माण्हू तारीख़ जी मुजुर्माना ख़ामोशी कयूं वेठा आहिनि, उहा शौरी आहे। हुन जा हिते अख्तर महंगल गैर मुल्कियुनि लाइ ॻाल्हाए थो, पर सिंध असेंबली में सिंधी मेंबर वात बंदि कयूं ख़ामोश था वेठा आहिनि, सिंध जा माण्हू ॾिसनि था। तंहिं करे असां असेंबलियूं ऐं एहतजाज रोडनि ते लॻायूं था ऐं पंजाब जे हुकुमराननि खे चऊं था त तव्हां सभिनी मुआहिदनि जी ख़िलाफ़ वर्जी कंदड़ हो, सिंध सभिनी अहदनामनि खे हमेशह इज़त ॾिनी आहे। आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदासीं त ईंदड़ लाइ अमल जेकॾहिं पीपल्स पार्टी वात ते ताला ऐं ज़ुबान बंदी कई आहे त आख़िरी लाइ अमल सिंध में क़ौम परस्त धुरिन सुजाण धुरिन जो छा थियणु घुर्जे ऐं तव्हां कीअं था ॾिसो ईंदड़ वक़्त खे? ईंदड़ वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे। सिंध इत्तेहाद जे ज़रिए उन सूरत हाल जो मुक़ाबिलो करे सघनि था। तंहिं करे असां 11 तारीख़ जेको जिस्कम सॾु ॾिनो आहे, असां उन सॾ में भरपूर शिरकत कंदासीं 11 अक्टूबर ऐं 18 नवंबर ते गैर मुल्कियुनि खे सिंध हुकूमत ॿाहिरि कढे, कानून साज़ी करे सिंध जो पाणी वठी ॾे। 18 नवंबर ते वरी असां नवाबशाह में जे शहर डिस्ट्रिक्ट नवाबशाह जे शहर खतरन में वरी एहतजाजी धरणो ऐं रैली जो ऐलान कयो आहे। असां लाइअमल इहो ई इख़्तियार कयो आहे त असां पुरअमन जदोजहद कंदासीं, पंहिंजे माण्हुनि खे जदोजहद में शामिल करे ही सिंध दुश्मन मनसूबा ख़तमु कराईंदासीं। वॾी महिरबानी रियाज़ साईं, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। साईं असां सां गॾु साईं रियाज़ चांडियो जीअं सिंध महाज जा अॻवान हुया, जंहिं अॼु घोटकी यानी सिंध पंजाब जे दंग ते एहतजाज धरणो हणी करे रुगो इहा सदा बुलंद कई त सिंध खे पाणी ॾियो ऐं गैर मुल्की ऐं गैर कानूनी तौर ते सिंध में तरसियल माण्हुनि खे मुल्क निकाली ॾियो। इन ॻाल्हि सां पंहिंजे मेज़बान सर्वेश ओडो खे इजाज़त ॾींदा। वरी कंहिं ॿी अपडेट सां अवां जी समातुनि में हाज़िर थींदुसि। सदाईं गॾु।